अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा शामिर खान रेस बिजार खान जे मथां हमलो करे ऐं बानो खे आज़ाद कराईंदो। छा रेस बिजार खान बानो सां ज़बरदस्ती शादी कंदो। छा चिबड़ खान रेस शामिर जो साथ ॾींदो। छा शम्स रेस शामिर खे रुखसार बेगम जे चवण ते मारे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो बि ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल के लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवाज़ बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां शामिर जेको आहे रेस बिजार खान सां मिलंदो, उनखे चवंदो तुंहिंजो भलो इन में तूं बानो खे आज़ाद कर। अगर जेकॾहिं तो बानो खे आज़ाद न कयो त पोइ मां तोखे क़बर हवाले करे छॾींदुमि, मतिलबु क़बर भेड़ो करे छॾींदुसि। रेस बिजार खान चवंदो अगर जेकर तव्हां मूंखे ॿियो संग आणे था ॾियो त पोइ मां इन संग खे ज़रूरु आज़ाद कंदुसि, मतिलबु त इन छोकिरी खे ज़रूरु आज़ाद कंदुसि। अगर भले तव्हां इन फैसले ते मुतमिन थियो त पोइ मां इन छोकिरी खे ज़रूरु आज़ाद कंदुसि। शामिर चवंदो त रेस बिजार खान मां ईअं कॾहिं बि नथो करे सघां, छो जो तूं हिकु ज़ालिम इंसान आहीं। मां ॿियो छोकिरी खे नथो फसाए सघां, हिकु छोकिरी खे फसाए पंहिंजी क़यामतकारी नथो करणु चाहियां। जेकर तुंहिंजो भलो इन में त तूं बानो मुंहिंजे हवाले कर। अगर जेकर तो बानो मुंहिंजे हवाले न कयो त पोइ मां तुंहिंजे हवेली मथां हमलो करे ऐं बानो खे ज़रूरु आज़ाद कराए वेंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। रेस बिजार खान चवंदो शामिर अगर जेकर तूं मुंहिंजे हवेली मथां हमलो कयो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि ऐं पोइ मां इहो विसारे वेंदुसि त तूं खान बहादुर जो भेट रहियो आहीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शम्स जेको आहे ताड़ वठी वेंदो, बहरहाल शामिर खे कुझु बि न करे सघंदो। ऐं शम्स जो मतिलबु इहो हूंदो त अगर जेकॾहिं मां शामिर खे मारण में कामयाब थी वञा थो त पोइ इन जो सॼो इल्ज़ाम रेस बिजार खान मथां ईंदो। बहरहाल हू ईअं करण सां नाकाम थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो फिरोज खान जेको आहे दुआऊं घुरंदो। हू रुखसार बेगम खे चवंदो तुंहिंजो भलो इन में त तूं मूं मथां एतिरो ज़ुल्म न कर। अगर जेकर तूं मूं मथां ज़ुल्म कयो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, छो जो हाणे मुंहिंजो बि वारो अचण वारो आहे। मां तोखे ऐं शामिर खे ईअं क़बर भेड़ो करे छॾींदुसि जीअं मां खान बहादुर खे कयो हो। ऐं मां पंहिंजे बाबा सन जो प्लान अव्हां खां ज़रूरु वठंदुसि। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।